हाणे मासूम बचे जे करे मूंखे माना तहफ़ुज़ जो मुंहिंजे ज़ालिम खां मूंखे बचायो। मां DIG के SP के जजनि खे अपील थी कयां त मूंखे हिन ज़ालिम खां बचायो, शराबीअ खां मूंखे बचायो। मुंहिंजो नंढड़ो मासूम ॿारु आहे, बसि मुंहिंजो नंढड़ो मूंखे जेको आहे सो ॾिनो वञे। अब्दुल हमीद खोसो ऐं इम्तियाज़ सियाल मेहरान प्रेस क्लब जी टीम हिते मौजूदु आहे। असां ही अनवर साड़ कॉलोनी आहे गाई मैसर रोड सां हिते मौजूदु आहे जमीला गांचो, जंहिं हिते असां वटि एहतिजाज कयो आहे अॻूणे मुड़ुसु आशिक़ गाद जे ख़िलाफ़ु। हिन जो चवणु आहे त आशिक़ गाद खां मुंहिंजी तलाक थियल आहे ऐं हू हींअर हाणे बि मूंखे तंग पियो करे, वक़्तनि ब वक़्तनि मूंखे हिरासमेंट थो करे, मुंहिंजे घर में घिड़ी थो पवे ऐं धमकियूं थो ॾिए मुख़्तलिफ़ नमूननि जूं। हुनजो ॿारु आहे मासूम, मुंहिंजो मासूम हीउ बचिड़ो आहे, हीउ नंढड़ो आहे ऐं हिन जो कोर्ट में बि मैटर हलंदड़ आहे। जॾहिं कोर्ट जेको फ़ैसिलो कंदी त उन तहत ई आऊं उन फ़ैसिले खे क़बूलु कंदुसि। मगर हीउ मूंखे हिन ॿारड़े जे बहाने हिरासमेंट करे थो, मुंहिंजे घर में चवे थो, हींअर ज़बरदस्ती चवे थो मूंखे पंहिंजे घर में गैर क़ानूनी गैर शरई हिसाब सां मूंखे पंहिंजे घर में रहाए ऐं मुख़्तलिफ़ तरीक़ा करे इस्तेमालु करे ऐं धमकाए मूंखां पैसा घुरे थो। वधीक ई पाण जमीला गांचो मौजूदु आहे, उनखां पुछंदासीं जी अदी छा मसइलो आहे? अदा मुंहिंजो नंढड़ो वधड़ो आहे, आशिक़ गाद मुंहिंजो जेको आहे न घर वारो आहे। तव्हांजो घर वारो आहे या हुयो? न पहिरियां हुयो त उन मूंखां निकाह मां कयो हुन सां, त जेको आहे सो पहिरियां चई मुंहिंजी हिकिड़ी माई आहे, वरी पोइ बाद में हुनजी जेको आहे सो 3 मायूं ॿियूं निकिरी पियूं। सो मां हिन जे करे माना जेको आहे सो हिन जे कूड़ जे करे माना मां तलाक बि वरितीमांसि कोर्ट में। हे नंढड़ो मूंखे थी वियो आहे, नंढड़ो मुंहिंजो 3 सालनि जो आहे। माना मुंहिंजी नंढड़ी आहे, ॿिया बच्चा बि आहिनि मूंखे, हे नंढड़ो बि आहे मूंखे। हाणे माना रोज़ु रोज़ु जेको आहे घर में अचे, माना मुंहिंजा वार पटे, मूंसां विढ़े, मुंहिंजा नंढड़ा ॿार आहिनि उहे रड़ियूं कनि, दाऊं कनि। माना हे चए त माना मूंखे रहायो, जॾहिं तलाक थियल आहे त हिनखे छो रहायूं असां? यार ॾाढा मुड़सी थो करे न अदा, इन जे करे हाणे असां अचे परेशान थिया आहियूं। मूंखे मर्द माण्हू कोन्हे, मुंहिंजा बच्चा नंढड़ा आहिनि सभु। तव्हांजो छा मुतालबो आहे हाणे? मुंहिंजो इहो आहे त अदा मुंहिंजो नंढड़ो वधड़ो आहे, जॾहिं जेको कोर्ट फ़ैसिलो कंदी, नंढड़ो वधड़ो आहे मुंहिंजो, जॾहिं वॾो थींदो त भली पोइ हिनजी मर्ज़ी पीउ ॾे वञे या मूं वटि अचे। नाज़रीन, ही जमीला गांचो आहे, ही साड़ अनवर साड़ कॉलोनी आहे गाई मैसर रोड सां, उते मसवाड़ रेंट ते रहे थी। ही पोरियत करे थी, हिन जा बचड़ा आहिनि, मासूम बचड़ा आहिनि। हिन जो अॻूणो मुड़ुसु हुयो आशिक़ गाद, जंहिंखां हिन तलाक वरिती आहे। हिन जो चवणु आहे त हुन जूं अॻ में बि 3 शादियूं थियल हुयूं। जॾहिं हुन शादी महिल मूंखे चयो त मुंहिंजी सिर्फ़ु हिकु शादी थियल आहे, मगर पोइ ख़बर पई त हुन जूं अॻ में 3 शादियूं थियल हुयूं ऐं 4थी शादी हिन मूंसां कई, मगर हीउ मूंसां सही न हलंदो हुयो, उन करे मां हिन खां तलाक वरिती आहे। तलाक खां पोइ हीउ मासूम बचिड़ो आहे ऐं हिन जो मैटर बि कोर्ट में हलंदड़ आहे, मगर हिन जो बहानो करे हू मुंहिंजे घर में घिड़ी थो पवे, मुंहिंजा वार थो पटे, मूं ते तशदुद थो करे, मूंखां पैसा थो फुरे ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासमेंट थो करे। मां अदा मूंखां लोन कढायो हुई सॼे, माना बैंकुनि मां माण्हुनि जे ॿियनि मायुनि जे कार्डनि ते मां हिनखे लोन कढाए ॾिनो आहे। त दुबई पाण भॼी हलियो, मां उहो पिनी मंगी, मां मेहुनि जा खीर धीर खपाए पंहिंजो पोरियो करे मां जेको आहे सो किस्तूं लाथियूं आहिनि। सॼे पाड़े वारनि खे ख़बर आहे। माना मां हिनखे भटो खोले ॾिनो काज़ी जे घोटु, 10 लख मुंहिंजा उहे अथसि, 4 मुंहिंजियूं मेयूं कपायूं अथई, उहे मुंहिंजा पैसा अलॻि अथसि। रोज़ु रोज़ु मां पैसा केॾा आणींदमि, मां हिनखे पैसा ॾियां। जमीला गांचो जो चवणु आहे त हू मुख़्तलिफ़ वक़्तनि ते लखे रुपया मूंखां फुरे बि वियो आहे ऐं अञा बि फुरे पियो। जॾहिं तूं कानूननि शरई हिसाब सां मुंहिंजो मुड़ुसु बि न आहे रहियो, हिन SSP खां ॿियनि अख़्तियारनि खां अपील कई आहे त कोर्ट जॾहिं बि जेको फ़ैसिलो करे उहो फ़ैसिलो मूंखे क़बूलु आहे, पर मगर हीउ मूंखे हिरासमेंट करे, ब्लैकमेल करे, वक़्तनि ब वक़्तनि मूं ते तशदुद करे थो, मुंहिंजे घर में घिड़ी थो पवे ऐं मूंखां पैसा फुरण जी कोशिशि थो करे। उन ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई करे ऐं मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। जेकॾहिं मूंखे कुझु बि थियो त उनजो ज़िम्मेवार बि आशिक़ गाद। नंढड़ा बच्चा आहिनि त मुंहिंजो केर बि कोन्हे को अलाह खां सवाइ, माना मुंहिंजा नंढड़ा ई बच्चा आहिनि, त माना असांखे अकेलो ॾिसी असांखे माना तंग थो करे।